स्टेज ते वेठल सभई मुंहिंजा मौजूद महिमान ऐं साम्हूं सभई मौजूद महिमान, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मां पंहिंजी ऐं अब्दुल गफ़ार तबस्सुम जी आजिया जेको आहे टिनि शेरनि सां कयां थो, जेके मुंहिंजे साम्हूं मां पढ़ां थो, उन खां पोइ साईं ते ॻाल्हाईंदुसि। हिकिड़ो त जना कर थियाम साना सुपेलू सई सदा कर जेतिरो वेर न विसरिया अंदरि रूह रहियां सॼण उताक करे। ॿियो शेख अयाज़ जो बेत आहे, कॾहिं बि तो ते दवार दिलि जा न बूट बातूं हली हली आहे आला कॾहिं बि हूंदा मथां चवी आजिया न थी। टियों बेत टियों शेर आहे, ईअं ठहे ई नथो, मुंहिंजो शेर आहे, ईअं ठहे ई नथो तूं अचे मां न हुजां, ईअं ठहे ई नथो तूं अचे मां न हुजां, तव्हांजा पेर असांजूं हथूं तबस्सुम सां असांजूं पुराणियूं दोस्तूं मुहबतूं आहिनि। उन दौर खां रिंपा बिलाला त सिंधियत जी संगत जूं गजाऊं थींदियूं। रज़ाक साटो सेक्रेटरी हूंदो हुयो ऐं न सिर्फ़ु सिंधियत जी संगत में जेके हाणे 5-6 ॼणा अचनि पर 40-40 50-50 माण्हू 60-60 माण्हू सिंधियत जी संगत में ईंदा हुआ। जेको रज़ाक साटो सेक्रेटरी हूंदो हुयो उन में दौर में सभई, ऐं उन में जेके असांजा तमामु पावरफुल दोस्त जेके असांजी मदद कंदा हुआ, असांजे अदबी संगत में हूंदा बि हुआ। साईं ताजल बेस जंहिंजो साईं भाउ वेठो आहे, हिदायत बलोच, साईं अब्दुल गफ़ार तबस्सुम, ऐं असांजो नहायत सुहिणो प्यारो दोस्त जेको हाणे गुज़ारियो आहे सतार भट्टी, इंतिहाई मुअज़्ज़िज़ माण्हू, इंतिहाई मददगार माण्हू, इंतिहाई शरीफ़ माण्हू जेके असां सां प्यारु कंदा हुआ। रज़ाक साटो सिंधियत जी संगत में हिकु नई चेंज आदी जो हर साल असां पिकनिक ते वेंदा हुआसीं किंजर ते, ऐं किंजर ते वञी जेका मुशाइरो थींदो हुयो उन में रसूल बख़्श पली जो बि ईंदो हुयो ऐं ॿिया केतिरा ई। ऐं रसूल बख़्श पली जो वॾी ॻाल्हि त मूंखे यादि आहे हिकिड़ो दफ़ो रसूल बख़्श पली जो मूंखे चयो त मां साईं तबस्सुम साहिब सां मिलण आहियां, मूंखे यादि थो अचे। मूंखे हीअ न सिर्फ़ु सिंध आहे पर पूरी सिंध आहे साईं अब्दुल गफ़ार तबस्सुम। साईं अब्दुल गफ़ार तबस्सुम सां जॾहिं अमेरिका में हुयो त मां व्हाट्सएप ते राब्ते में रहंदो हुअसि, फेसबुक ते बि राब्ते में रहंदोमांसि। ऐं असांजी नंढी प्यारी भेण न्याज़ कंवर जी नंढी भेण आहे जेका ॿाहिरि रहे थी, उन साईं खां इंटरव्यू में वरितो, उन में मां शामिलु थियुसि। साईं असांजूं सभिनी जूं वेझाइपूं आहिनि, पंहिंजाइपूं आहिनि। साईं खां असां कुझु बि न आहियूं। सचपच त साईं खे जॾहिं चवंदा हुआसीं त साईं सिंध में कॾहिं ईंदो त चवंदो सिंध में मां ज़रूरु ईंदुसि, सिंध त मुंहिंजो साहु आहे। ऐं वाक़ई हुन साह में पाण पहुतो आहे। ऐं जेके साह खणे थो असां महसूसु कयूं था त हिते जेको हुन संदसि खे प्यार ऐं मोहबत मिले थी उते मिलंदी हूंदसि, मां ईअं कोन थो चवां। त हिते जेका पंहिंजनि में मोहबत आहे, पंहिंजनि में प्यारु आहे, उहो शायदि किथे कोन मिली सघे। मां साईं जी वेलकम कयां थो, साईं अजा कयां थो ऐं वाह खे शाबाश थो ॾियां जो अहिड़ियूं गजाणियूं कराए थो ऐं हिन गजाणियुनि में असांखे मिलूं था। मां हिन पोयाड़ी वईअ में हिन संगतुनि में घटि ईंदो आहियां। वाह कॾहिं कॾहिं मूंखे म्यार ॾींदो आहे त असांजी संगतुनि में कोन थो अचे, असांजे हुन में तोखे फ़ोन कयनि, पर हीअं वरी मां संदसि खे फ़ोन कई, मथां चवंदी यार जेको आहे पाण कोन खई, मां म्यार त घटि में घटि रहियसि। आख़िर मां आयुसि छाकाणि जो मूं ॿुधायो न त तव्हांजा पेर असांजूं अखियूं अची जे करे गफ़ार तबस्सुम आयो आहे। असां अलाए छा आहे, माना सिंध में हिकु अहिड़ी शइ अची वई आहे जेका सिंध खे सूअं बणाए छॾियो, सिंध खे सुराण बणाए छॾियो। उन खां पोइ साईं खां साईं जी महिरबानी असांखे मां पंहिंजो हिकिड़ो नओं शहर हिकिड़ो तव्हांखे ॿुधायां थो आख़िर में, जेको नए दिल ते लिखियलु आहे। ग़ज़ल आहे त हिन दौर में बि इश्क थिए थो छा, हिन दौर में बि इश्क थिए थो छा, हाणे ॿियो मर्ज़ विचड़े थो छा, हिन दौर में बि इश्क थिए थो छा, हिन दौर में बि मर्ज़ विचड़े थो छा। हिन चयो रोज़ तोला नेण विछायां थो, हुन चयो रोज़ तोला नेण विछायां थो, हिन दौर में बि मजनू रहे थो छा। हुन चयो रोज़ तोला नेण विछायां थो, हिन दौर में बि मजनू रहे थो छा। तेज़ दुनिया में कोई फ़ोन जे बदिरां चिठियूं हिन ॾांहुं, फ़ोन जे बदिरां चिठियूं हिन ॾांहुं, तेज़ दुनिया में कोई ख़त बि लिखे थो छा। क़बर मुंहिंजे मथां तो दाह ॾिनी ॼण, क़बर मुंहिंजे मथां तो दाह ॾिनी ॼण,
तूं अञा तोसां प्यार करे थो छा? तबर गाह ॾिनियूं ॼण तूं अञा तोसां प्यार करे थो छा? हाणे महिरबानी डॉक्टर आबिद मज़हर जेको हिन उमिरि में बि इश्क करे थो